नाज़रीन, सरहाड़ी में मुसलसल बरसातन सबब गोठ धीरण खान ज़रदारी में गरीबन जा अझा ड्रही पया। मुतासिर खुलियल आसमान हेठ बेआरो मददगार वेठल आहिनि। उन हवाले से पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर मेहदी रज़ा मरी जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां इन वक्त मौजूद आहियूं सरहाड़ी भरिसां ॻोठ धीरण ज़रदारी में, जेको वार्ड नंबर टाउन कमेटी वार्ड नंबर 4 में अचे थो। हीउ ॻोठ मुसलसल बारिशनि तेज़ बारिशनि पवण सबबु हिते जेके ॻोठ जा रहवासी आहिनि, इन्हनि जा जेके कचा घर आहिनि इहे ड्रही पट थी विया आहिनि। वधीक अचो त इन्हनि खां पुछूं त इन्हनि वटि को चूंडियल नुमाइंदो या हितां जेको इंतिज़ामिया पारां को बि इन्हनि वटि को लड़ी आयो आहे इन्हनि जी मदद लाइ। अचो त इन्हनि सां ॻाल्हायूं, इन्हनि जो छा चवणु आहे। फिर असांखे केरु उम्मीदवार क्यों नहीं, असांजे घर बुॾे पिन केर बि असांखे को बि लड़ कोन्हे, गली ना का ॻाल्हि ना पाणी निकाल, असांखे को बि उम्मीदवार बि कोन्हे। 4 नंबर वार्ड जे असांजा को धणी धोकी कोई कोन थींदा। असां उन खां अपील करनि, असांजी हिमत करे मदद कराए वञनि। बराए महिरबानी जेका बि असांजी मदद करनि, ग़रीबानी उमेद कराए असांजी मदद करनि बसि। तव्हां कंहिंखे वोट ॾिना आहिनि, उहो उन्हनि जे जेको चूंडियल नुमाइंदा आहिनि उहो लड़ी आयो? असां वटि केर बि कोन आयो, असां केर बि कोन नालो काशप आयो, न केर बि उम्मीदवार कोन आयो असां वटि। तव्हांजे हिते घणा घर आहिनि तक़रीबन? असां तक़रीबन 150-300 घर असां वटि आहे माशाल्लाह आहे। केरु वटि असां वटि केरु कोन आयो भाउ। अॼु तक़रीबन चौथो ॾींहुं बरसाति आहे एतिरी आहे, केरु आयो कोन्हे असां वटि। केरु फ्री लड़ी कोन्हे, घर में ॿुढा वेठा आहियूं, केरु धणी कोन थो थिए असांजो। असांजी उमेद आहे गवर्नमेंट खे अपील आहे असांजी मदद करे, हिमायत करे वञे ॿुधाई, बराए महिरबानी। ॻोठ धीरण खान में हिते 3 ॾींहं खां वठी जेको बरसाति हली आहे, घर किरी पिया आहिनि, तमामु पाणी बीठो आहे गलियुनि में। हिकु अञा वॾो नुमाइंदो केर बि कोन आयो आहे। गवर्नमेंट खे अपील आहे जेको बि आहे असांजी मदद कयो वञे। चौथे वार्ड में आहियूं, जंहिंखां पोइ असांजा जेके उम्मीदवार वॾा आहिनि असां वटि केरु लड़ी न आयो आहे। हिन टाइम ते वक़्तु 4-5 जी बरसाति हली आहे, को बि असां वटि उम्मीदवार न पाड़े वारो केरु बि लड़ी न। असां हेठि तमामु बरसाति में हेठि वेठा आहियूं। उन खां पोइ असांजी हीअ हालति, हीअ घर, हीअ मसइला थिया। हाणे वञूं काॾे, वॾनि खे चऊं था त को असांजी मदद करे वञनि। ॾींहुं बरसाति उठी आहे, असां वटि को नुमाइंदो कोन आयो आहे। ऐं असां वटि खुलियल आसमान हेठां ठाहियल घर किरी पई आहे। हीअ असांजा आशरा, हीअ ॾिसो, हीअ ॻाल्हि आहे मारा। नाज़रीन, ही ॻोठाणनि जो जेके हिते रहवासी आहिनि इन्हनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। इन्हनि जो चवणु आहे त मुसलसल बारिशुनि में असांजा जेके ही अझा आहिनि, ही ग़रीबाणा जेके घर आहिनि मुकमल किरी पट पइजी विया आहिनि। ऐं असां वटि को बि चूंडियल नुमाइंदो जेके असां वटि वोटनि जे टाइम असां खां वोट वठी विया आहिनि, उन खां पोइ असां वटि को बि चूंडियल नुमाइंदो या को इंतिज़ामिया पारां असां वटि को बि लड़ी न आयो। ऐं असां सख़्तु परेशान आहियूं। इन्हनि DC सां गॾु ऐं वस वारनि खां इहा अपील कई आहे त असांजी माली मदद कई वञे, जीअं असां पंहिंजो घर जो चूल्हो हलाए सघूं। कैमरामैन टीम सां गॾु मेहदी रज़ा मरी, SS न्यूज़ सरहाड़ी।